मोहम्मद अशरफ परियाड़ है। जी तो असां साईं सुल्तान शाह जा जो मुतवली आहियूं ऐं हिन दरगाह के लगभग 3 खां 400 साल थी चुका आहिनि। ऐं पोइ हिते असांजो जेको पड़ ॾाॾो हो ऐं उन खां पोइ असांजो ॾाॾो, पोइ असांजो बाबो, पोइ उन खां असांजो नानू, इहे सभु हिते दरगाह जा ख़िदमतकार रहिया आहिनि। जॾहिं कॉलोनी कान हूंदी हुई त पोइ हिते असांजे माना जेको आहे वॾा इहे बनी बारो कंदा हुआ। ऐं साईं सुल्तान शाह जे बारे में ॿुधायो वियो आहे त जेके बि टंडोमा खान में गुनी कप खां जेके 7 भाउ अचनि था, इहे 7 ई पाण में भाउ आहिनि ऐं इहे हिते जेके आहिनि शहीद थियल आहिनि। पोइ हाणे इन जो कारण जी ख़बर न पई पइजी सघे। बहरहाल हक़ जी राह में जेको हीअ शहीद थिया आहिनि। ऐं जेको आहे त हर साल जेको आहे हिन जो जेको आहे 14 शोभान जी राति जेको आहे मेलो लॻो वेंदो आहे। अॻे त जॾहिं मीर रसूल बख्श साहिब टालपुर हयाती हुआ त पोइ तक़रीबन इहे 2 ॾींहं 3 ॾींहं मेलो हलंदो हो, जंहिंमें हाजी आरू छलगरी मरहूम उन्हनि जो बि घणो जेको आहे त हिते ताउन रहियो आहे। पाण हिते रहंदा कोन्हनि, बहरहाल हर जुमे ते ईंदा हुआ। ऐं उन खां पोइ जेको आहे त हाणे हींअर साईं गुलाम मोहम्मद छलगरी आहे, उहो बि असां सां जेको आहे त उन ताउन में हूंदो आहे। बाक़ी ॿारीदार ऐं जेकी साईं जी संभाल या जेको कुझु आहे, ईअं सम्झो त असां बि हिन दर जा हिकिड़ा नौकर ऐं मुतवली ख़ासि आहियूं। ऐं असांजा जेको आहे त पड़ ॾाॾनि खां जेको आहे हिन दरगाह ते जा ख़िदमतगार रहिया आहियूं। न, ही बिल्कुलु जेको आहे त असां हिन ॻाल्हि जो जेको आहे त कईसीं कोशिशि, पर ही औक़ाफ़ खाते में न आहे। इहा आहे या साईं समल साईं आहे, साईं जुमन शाह आहे, हे काफ़ी दरगाहूं अहिड़ियूं आहिनि जेके औक़ाफ़ खाते में न आहिनि। असांखे असांजे वॾनि ॿुधायो साईं, इहो तक़रीबन असांजा वॾा चवंदा असां माना अंग्रेज़ी टाइम तां ॾिठो, अंग्रेज़ी दौरनि खां वठी साईं जो माना ॾिठो आहे हिते। माना साईं जो मक़बरो कोन ठहियल हो, साईं ॾियारियूं हूंदियूं हुयूं, असांजे वॾनि माना अची मक़बरो ठाहियो, जंहिंमें परियार बिरादरी आहे ऐं ॿिए छलगरी आहिनि, ठीकु आहे। उहे बि साईं जा ख़लीफ़ा थी रहिया आहिनि। असां परियार हिते ई यका ख़लीफ़ा साईं जा थिया आहियूं ऐं साईं जी हर जेकी आहे सभु असीं संभालंदा आहियूं। दरगाह, मस्जिद, अलम पाक साईं जो सभु असीं संभालंदा आहियूं। असांखे तक़रीबन 200 साल थी विया आहिनि, तक़रीबन 200 साल थी विया आहिनि। असांजूं मुंहिंजी ॻाल्हि ही माना 3 पीढ़ी शुरू थी आहे, 4 खां 5 पीढ़ी शुरू थी आहे त साईं खे असां संभालंदा अचूं। असांजो वॾा ॾाॾा, अबा ॾाॾा, असांजा चाचा जेके संभालियो मरूम हिते ई पियल आहिनि साईं जे पासे में। अलाह तो बहितर ॼाणे, कॾहिं असां उन जी जांच कई कोन्हे। बाक़ी चयो वेंदो आहे त साईं जी हद 6 एकड़ ताईं आहे। हाणे 6 एकड़ में ख़बर कोन्हे केसिताईं साईं जी हद आहे, जंहिंमें अलाह ने किरे साईं जो जेको ड्रेनेज सिस्टम आहे दरगाह सुल्तान शाह, उहो बि साईं जी प्रॉपर्टी आहे। खॾ हूंदी हुई ऐं हिते उहो पाणी हूंदो जंहिंखे ख़ारिश वग़ैरह हूंदी हुई, 3 पाणी में वेंचंदो, उन में ख़ारिश ख़तमु थी वेंदी। हाणे त उहो ड्रेनेज स्कीम थी वियो आहे, मुस्पिल हाणे साइड थी वियो आहे। न, ड्रेनेज में हिन पाड़े जो पाणी हरू भरू वञे कोन, ॿाहिरियों पाणी ईंदो आहे। बाक़ी न ड्रेनेज सिस्टम एॾो हले थो, न ख़ासि को कमकार आहे ड्रेनेज सिस्टम में। अॼु साईं जो ॾियारो उर्स मुबारक, जेको साईं जो तक़रीबन माना अॼु आख़िरी धमाल हूंदी आहे, जंहिंमें महफ़िल हूंदी आहे, रागानी महफ़िल हूंदी आहे। बाक़ी 2 ॾींहं 3 ॾींहं अॻु ख़ैरात वग़ैरह साईं ते थींदी रहंदी आहे। तक़रीबन 4 ॾींहं हलंदा आहिनि। मेहंदियूं ईंदियूं आहिनि, आख़िरी ॾींहं में मेहंदी ईंदी आहे। अॼु आख़िरी ॾींहुं आहे।